नालो छा आहे तुंहिंजो दादा? सर मोहम्मद जफर। पीउ नालो छा आहे? गुलनवाज। किथे रिहाइश आहे? साइड एरिया कोठरी। तोसां छा ई मसलो थियो आहे? तो कंहिं कुटियो आहे तोखे? सर मसलो इहो हिन जा भाउ साजिद माजू वाजिद ॿिया पाड़े वारा हुआ। छो तो कुटियईं? इन्हनि घुरायो घर अञा मल सभिनी दरवाज़ो वॼायो आहे त मथां ई पहुची आहे। तूं घर छो वियो आहीं? ऐं घर छो वियोसि? हा। धणीनि घुरायो न त बाबा हिननि खे पैसा पे खपे। अच्छा, मंझंदि जो वियोसि बैंक जी चई किस्त ॾियणी आहे त आधार चार 4 लाख ॾेई वञो। तुंहिंजो या धीउ छा रिश्तो आहे? भेण भाई भेण भाई रिश्तो आहे। ठीकु आहे। तो दुकान किथे आहे तुंहिंजो? कोठड़ी कोठरी में। जी पेट्रोल पंप ते। ऐं तो किथे सुजुकी विझी खणी वञनि पिया तोखे? ही ॿिए जॻह ते खणी पिया वञनि तशदुद कयो न मूं ते ॾाढो। ठीकु आहे। किथे किथे तोखे मारियो आहे ॿुधा? पुठनि ते हेॾा धक पर अंदरूनी धक। अच्छा। ये कपड़ा वगैरह सब फाड़े छॾिया। ऐं तुंहिंजी मुछी कंहिं लाइ थी आहे? इहो साजिद वाजिद ऐं माजू। हा माजू। ठीकु आहे।